जे करबला जे शहीदन जे शान में कसीदो पढ़ियो। जेके दोस्त बहर इंतजार में आहन उनके गुजारिश है तो बहर बीहण का बेहतर है अंदर अची वेहो। बहर बीहण में को फायदो ना है। ये महफिल शहीदन जे शान में मुनाक़द थियल है। यकीनन जे करे हिन महफिल में ता हाज़िरी भराइंद तो अज करबला जे मैदान में इमाम हुसैन आली मकाम जी अहां जे मथा नजर थींदी। इंशाअल्लाह जॾहिं तहां जे मथा नजर थींदी तो सभई बेड़ा पार थी वेंदा। उन सोने मीर मोहम्मद जे नवासो करबला जो शहीद इमाम हुसैन आली मकाम के जॾहिं यजीद न्यापो दिनो तो ए हुसैन यजीद जी बेयत कर। तो हुसैन फरमायो तो मां तो छा पर मुंह जहिड़ो को भी मानू यजीद जी बेयत न कंदो। पाण छा फरमायूं तो मां तो छा पर मुंह जहिड़ो कोई भी हुई यजीद जी बेयत न कंदो। छाजे करे तो यजीद शराबी हो, जालिम हो, जानी हुयो। ऐं करबला जो शहीद इमाम हुसैन उन जे हथ ते बेयत न करे रहियो हुयो। यजीद जालिम हुयो। जालिम जे आॾो हुसैन न झुकियो। पंहिंजो घर पंहिंजा बच्चा हर शे कुर्बान कयई पर जालिम जे आॾो न झुकियो। अॼु भी असां वटि कई अहिड़ा जालिम आहिनि जेके मज़लूमन जो हक़ खाईंदा आहिनि, जेके मज़लूमन जूं जानियूं खाईंदा आहिनि पर असां हुसैनी ख़ामोश हूंदा आहियूं। हुसैनी किरदार वो किरदार आहे जंहिं हक़ जे लाइ पंहिंजो सिर बुलंद रखियो। बाक़ी 10 ॾींहं कारा वॻा पाए पिटको मातम करे हुसैनी थियण जो नालो नाहे। हुसैनी उन किरदार जो नालो आहे जॾहिं कंहिं माण्हू जी परे खां नज़र पए तो ख़बर पए त ही हुसैनी आहे। बाक़ी मुंह में चर्स हुजे, शराब हुजे ऐं 10 ॾींहं हुसैनी थी वेही रहे ऐं चए त मां हुसैनी आहियां तो हुसैनी नाहे। असां अहले सुन्नत वल जमायत वारा यो अकीदो रखूं था तो असांजो हुसैन जिंदा आहे। सभई हथ मथे करो छा आहे? जिंदा आहे। हुसैन शहीद आहे। छो तो अल्लाह ताला कुरान मजीद में भी फरमायो आहे तो शहीद जिंदा आहिनि ऐं मूं वटां रिज़्क खाईंदा आहिनि। असां पंहिंजे प्रोग्राम के जारी और सारी रखूं था। हींअर आऊं बारगाह रिसालत में हदिया नाज जे लाइ अर्ज़ रखंदुसि। फ़कीर गुलाम अली सोलंगी खे त पाण अचे ऐं बारगाह रिसालत में हदिया नाज पेश करे। मुझे मदीने रसूल ते दुरूद शरीफ सल्लल्लाहु अलैहि या रसूलल्लाह वसल्लम अलैका या हबीबल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूलल्लाह वसल्लम अलैका या हबीबल्लाह। ओठे तरस तजाए वगो निगर जो ओठे तरस तजाए वगो निगर जो पंजे नठड़े अदे अली असगर जो ओठे तरस तजाए वो वगोनी गरजो योठी तरस तजाए वगोनी गरजो पंजे नढड़े अदे
अली असगर जो योठी तरस तजाए तुझे उठ दे अदा ओ कंदो खैर धनी हिय दुआ थी कयाए वो पंजा हथड़ा खणी महरम मोटी आयो मुझा मोटिया कोने शहीद सिर दई सुरहा थया सबई शहीद जन्नत न तजरी मिन तहतल अनहार कयाऊं जाए खरीद युजाहदून फी सबीलिल्लाह कई आशिकन ईद दुर्ल लाए दीद मुझा दाखिल थया दरबार में तुझे उठ दे अदा ओ कंदो खैर धनी हिय दुआ थी कयाए वो पंजा हथड़ा खणी अल्लाह शल तोखे बिजे रब उम्र घणी जोरो जलद पुजाए जा दिल भर जो योठी तरस तजाए वो वगोनी कर जो योठी तरस तजाए वगोनी कर जो पंजे नढड़े अधे अली असगर जो योठी तरस तजाए वनी पहचंदे जाते ओ वनणू थई मुझे कयल सदा खे बे मञणू थई ओ वनी लाज़म गोले हाय लहणू थई वनी लाज़म गोले लहणू थई तू तवाकुफ आही उन तर जो योठी तरस तजाए वो वगोनी कर जो योठी तरस तजाए वगोनी कर जो पंजे नढड़े अधे अली असगर जो योठी तरस तजाए चैस ओठिए पुत्र अहवाल तडसे बाबा बाबा करे करी का नथी बसे ओ काडे व्या थई जो बणिया बेवस काडे व्या थई जो बणिया बेवस डारे हाम किसो करी पई हर हर जो योठी तरस तजाए वो वगोनी कर जो योठी तरस तजाए वगोनी कर जो पंजे नढड़े अधे ओयली असगर जो योठी तरस तजाए चयो साइण सुगरा हियो नाम वथ में बाबो पाक इमाम हुसैन अथ में चयो साइण सुगरा हियो नाम वथ में बाबो पाक इमाम हुसैन अथ में ओ मिठो नानू मुहम्मद है जाम वथ में मिठो नानू मुहम्मद जाम अथ में जेको वाली मदीने मुनवर जो योठी तरस तजाए वगोनी घर जो पंजे नढड़े अधे अली असगर तरस तजाए हिन गुलाम नबी महेसर जो योठी तरस तजाए वगोनी घर जो पंजे नढड़े अधे ओयली असगर जो ओठी तरस तजाए।